अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يشاقق الرسول من بعد ما تبين له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم وساءت مصيرا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझे अजीज दोस्तों भाइयों अल्लाह तबारक व तआला इन दुनिया के जहान के अंदर हजार अक़साम मखलूक़ात जा पैदा फरमाया उन तमाम तर मखलूक़ात में अल्लाह तबारक व तआला हिन धरती ते हिन जहान में इज्जत इंसान के अता फरमाई वलक़द करमना बनी आदम असा इज्जत जो ताज इंसान जे सिर ते रखियो अथस व हमलनाहुम फिल बर्रि वल बहर खणी घुमायो था असा इन इंसान के खुशकी में पानी जे रस्तन ते समुंड अची वने पानी जो रस्तो अची वने त बेड़ो इंसान जे ला बेड़े में भी मखलूक में जगह जा जानवर ना इंसान चढ़दा कोई इंसान पाण सा गड जानवर के गया बाकी बेड़ो इंसान लाए छे इंसान खुशकी जे हरे त गडाए घोड़ा खच्चर उठ वगैरह सब इंसान जला इया सवारी के भी मखलूक जला ना गड़ा ते चढ़ी करे घूमे सैर करे ये नहीं उठ ते गोबे उठ चढ़े नहीं को थींदो उठते गड़ते खचरते घोड़े ते इंसान ज़ादो चढ़दो जो बनी आदम अल्लाह तबारक व तआला यो एजाज़ इन कायनात में इंसानन के अता फरमायो है हजार अक़साम मखलूक़ात जाएं उलमा लिखन था 18,000 किस्म मखलूक़ात जाएं का फिदाई मखलूक़ा है का ज़मीन जे बिरन में घूमे थी एक ज़मीन जे ताह में रहे थी का ज़मीन जे तख्ते ते घूमे थी का पानी जी मखलूक़ा है 18,000 किस्म मखलूक़ात में जो इंसानन के फज़ीलत अता फरमाई वो इंसान गड साईं जे इन नेमतुल मजा लुत्फ़ अंदोज़ थे तो ये इनाम खास इंसानन जे लाइ इज्जत भी इंसान के खणी घुमाए जो बंदोबस्त भी इंसान के इंसान जे रहण सहण जड़ी जायूं के भी मखलूक के कोन इंसान जो लिबास भी के भी मखलूक के कोने को अल्लाह तबारक व तआला फरमाए तो वरज़क़नाहुम मिन अत-तय्यिबात ताज़ियूं शयूं ताज़ा फल फ्रूट वगैरह खाधो पीतो वगैरह सब शयूं उम्दा में उम्दा शयूं खाधे पीते जो कि इंसान वापराईंदो भी मखलूक न एडो वडो ऊंचो खाधो खाए थी न एडो ऊंचो उम्दो लिबास पाए थी न एडियूं ऊंधियूं जायूं उन्हनि में घुराइनि था न एडी वॾी इज़त जो उनखे का वॾी सवारी मिले ईअं बि कोन्हे को अल्लाह ताला फरमाए थो फज़लनाहुम अला कसीरिन मिमन ख़लक़ना तफ़ज़ीला जेका भी मखलूक पैदा फरमाई अथसि तमाम तर मखलूकात में असां इंसान खे फज़ीलत वारो सब का मथा है में मथा दर्जो इंसान ज़ात के
इन्हनि इंसाननि खे अलाह ताला अकुल ॾिनो, इन्हनि खे फ़हम ॾिनो, इन्हनि खे सम्झ ॾिनी, इन्हनि ॾे पंहिंजे तरफ़ां तालीम मोकिलियईं, इन्हनि ॾे पंहिंजे तरफ़ां अलाह साईं अंबिया जी जमात, मुरसलीन जी जमात ॾिनी। जॾहिं खां वठी करे हिन धरतीअ ते इंसान आबाद थियो, उन वक़्त खां वठी करे अलाह तबारक व तआला इंसाननि जे लाइ उन्हनि जी सही रहनुमाई जे लाइ ऐं उन्हनि खे दुनिया में ज़िंदगी बहितर गुज़ारण जे लाइ उसूल मुहैया कया आहिनि। किताब अल्लाह जे ज़रिए बि, रसूलुल्लाह जे ज़रिए। किताब बि अलाह तबारक व तआला मोकिलिया, तौरात मोकिलियईं त हज़रत मूसा बि पढ़ाइण वारो मोकिलियईं, इंजील ॾिनई त हज़रत ईसा जे वास्ते सां ईसा खे हुकुम फरमाए त सम्झाइनि, ज़बूर मोकिलियईं त दाऊद खे हुकुम फरमाए त सम्झाए, ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला मके में पैदा फरमायो। जॾहिं उनखे अल्लाह ताला नबूवत सां आरास्ता कयो त हीउ क़ुर उन जे क़ल्ब अतर ते नाज़िल फरमाए, ऐं पोइ रब साईं नबीअ खे चवे थो, आख़िरी रसूल खे, ऐं नबीअ दुनिया वारनि खे चओ कुल हादिही सबीली अदू इलल्लाह, चवनि त हीउ अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जी तरफ़ सां। अज़ीज़ो, उम्मत जा उहे अफ़राद दुनिया में कामयाब थी निकिरंदा जन अल्लाह जे रसूल जे दामन खे चिंबड़ी वञे। उहे इंसान दुनिया में भी ज़लील ऐं ख़ार, आख़िरत में भी ज़लील ऐं ख़ार थींदा जन अल्लाह जे रसूल जे दामन खे चिंबड़ी। कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला अक़वाम आलम जा हालात ऐं वाक़िआत ॿुधाए, जन अंबिया जे दामन खे छॾियो, ख़ुदा जे हुक्म सां मज़ाक़ कयूं, अल्लाह तबारक व तआला जे फरमान के पसे पुष्ट रखियऊं, खुदा उनके दुनिया में भी निशान इबरत बनाए छॾियो ऐं आख़िरत में भी ये इंसान जहन्नम जी बाहि जो बने। काॾे वई क़ौम नूह, काॾे वई क़ौम सालिह, काॾे वई क़ौम हूद। अल्लाह ताला फरमाए थो, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिआद इरम ज़ातिल इमाद अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फ़िल बिलाद व समूद अल्लज़ीना जाबु सख़्र बिल वाद व फ़िरऔन ज़िल औताद अल्लज़ीना तग़ौ फ़िल बिलाद। अल्लाह ताला फरमाए थो, उहे हुया जन शहरनि में नाफ़रमानी कई, असांजे नेमतुनि जी बेक़दरी कयूं, असांजे हुक्मनि खे पसे पुष्ट रखियऊं, असांजे अंबिया सां इस्तेज़ा कयूं। पोइ जॾहिं फ़िरऔन खे हज़रत मूसा चवे थो पियो त रब साईं मूंखे तोॾे मोकिलियो आहे, चए वमा रब्बुल आलमीन, कहिड़ो रब्बुल आलमीन, अना रब्बुकुमुल आला, मां मिस्र वारनि जो रब वॾो त मां आहियां, तोखे कहिड़े रब्बुल आलमीन मोकिलियो आहे? चवे थो त रब्बुस समावात वल अर्ज़, उहो रब जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, जंहिं इन में जेका मख़लूक़ आहे उन खे पैदा कयो आहे, सभिनी खे रोज़ी उहो थो रसाए पियो, ख़ालिक मालिक उन्हनि जो उहो आहे, राज़िक़ बि उहो आहे। तूं ज़मीन आसमान खे त पैदा कोन कयो, मांखे उन रब्बुल आलमीन तोॾे मोकिलियो आहे। इज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा, फ़िरऔन खे वञ, फ़िरऔन वॾो सरकश थी वियो आहे, उनखे वञी करे सम्झ। जॾहिं फ़िरऔन हज़रत मूसा जे दलाइल जे ॾिसण खां बाद में सोची सके त नांग थी पई, हथ बगल मां कढे त चोॾीअ जो चंड वांगुरु रोशन थी पियो, इन्हनि समूरनि मौजज़नि जे ॾिसण खां बाद में पोइ बि जॾहिं फ़िरऔन न मञियो, अल्लाह ताला उन्हीअ खे बारे अहमर में मुड़ छॾियो, ख़तमु थी वियो। अहिड़े नमूने सां हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम हुई, हज़रत सालेह खां मुतालबो कयो त हिन जबल में 10 महीननि जी डाची निकिरे, ढुकी हुजे, 10 महीननि जी ढुकी डाची हितां निकिरे, असां उन जो खीर पीऊं, पोइ असां मञींदासीं त तूं असांजो वाक़ई सचो नबी आहे, तोखे ख़ुदा सचो नबी करे मोकिलियो आहे। ऐं उहा डाची हज़रत सालेह जे दुआ सां निकिती। जॾहिं उहा निकिती, उहा साम्हूं क़ौम वारनि जे साम्हूं उन फर ॾिनो ऐं सॼी क़ौम वारा, सॼे ॻोठ वारा उन जो खीर पीता, खीर न फुटाए सघंदा। पोइ बि हज़रत सालेह जी उन्हनि नाफ़रमानी कई, हज़रत सालेह खे पुछी ॾिनो, ख़ुदा उन जे मथां अज़ाब आंदो, अहिड़ो जे 3 ॾींहंनि जे अंदरि सॼो मुल्क सत्यनाश थी वियो, ख़तमु, सॼो मुल्क ख़तमु थी वियो, सभु उहे इंसान ख़तमु थी विया। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान पाक में हिन आख़िरी उम्मत जे अॻियां 3 शयुनि खे रखियो आहे। हिन आख़िरी उम्मत जी छो त हीअ उम्मत आख़िरी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अन ख़ातमुन नबिय्यीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में ॿियो को नबी न ईंदो। फरमायो ला किताब बाद किताबिल्लाह, हिन क़ुरान पाक खां को ॿियो किताब न ईंदो। फरमायो अंतुम आख़िरुल उमम, तव्हां आख़िरी उम्मत आहियो, तव्हां खां ॿी उम्मत कान ईंदी। लिहाज़ा जेकॾहिं तव्हांखे सही रस्तो अख़्तियार करणो आहे, हज़ूर फरमायो जेकॾहिं तव्हांखे सही रस्तो अख़्तियार कयो आहे, करणो आहे, त पोइ तरक़्तु फ़ीकुम अमरैन, 2 कम तव्हां में छॾे वेंदुसि। इन तमस्सक्तुम बिहिमा फलन तज़िलू अबदा, जॾहिं तव्हां उन 2 शयुनि खे चिंबड़ी वठंदव
त कॾहिं बि तव्हां गुमराह न थी सघंदो। सहाबा किराम चयोसीं कहिड़ियूं उहे ॿ ॻाल्हियूं? फरमायो किताबुल्लाह व सुन्नती, ख़ुदा जो क़ुर मां पंहिंजो तरीक़ो तव्हांखे छॾे। जेको ख़ुदा जे क़ुर खे चिंबड़ी वठंदो ऐं मुंहिंजे तरीक़े खे चिंबड़ी वठंदो, कॾहिं बि इहो इंसान गुमराह नथो थी सघे, शैतान हिन खे छॾे नथो सघे पियो। अज़ीज़ो, क़ौम उन वक़्त में गुमराह थींदी आहे जॾहिं क़ौम में इनाद ईंदो आहे, जॾहिं रसूल जी बेहुरमती कंदा आहिनि, जॾहिं ख़ुदा जी ॻाल्हि खे न मञींदा आहिनि, जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे इताअत में कमज़ोरी पैदा कंदा आहिनि, उन वक़्त में उहा क़ौम तबाह ऐं बर्बाद थींदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि इहे सभु माज़ी जा क़िसा ॿुधाए करे हिन उम्मत जे इहा शइ रखे थो त तव्हांखे बि असां किताब ॾिनो अथसीं, तव्हांखे बि शरीयत ॾिनी अथसीं, तव्हांखे बि नबी ॾिनो अथसीं, लिहाज़ा तव्हांखे बि असां ज़िंदगी गुज़ारण जा उसूल ॾिना अथसीं। तव्हां मथां अॻियनि नबियनि वारो किरदारु अदा कयो, मथां उन्हनि उम्मतुनि वारो किरदारु अदा कयो जीअं उन्हनि उम्मतुनि पंहिंजे अंबिया खे पुठी ॾिनी ऐं उन्हनि उम्मतुनि जॾहिं पंहिंजे रब साईं जे मोकिलियल रसूलनि सां इस्तिज़ा कई, जीअं उहे दुनिया में जो नेस्त नाबूद ऐं अज़ाब जे मातहत अची विया, अहिड़े नमूने सां तव्हां ईअं न थिजो। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां ईअं न थिजो। असांजे अॻियां अल्लाह ताला हिकु क़ुर पाक में क़िसा ॿुधाए, टे शयूं असांखे ॿुधाए, हिकु माज़ी जा हालात रखे, ॿियो अचण वारा हालात, मुस्तक़बिल जा हालात असांजे साम्हूं रखे। फरमाई क़यामत जो ॾियारो थींदो, यौम तब्यज़ु वुजूह व तस्वदु वुजूह, हिकिड़ा क़ब्रनि में उथंदा, उन्हनि जा मुंहं अछा हूंदा, हिकिड़ा अहिड़ा माण्हू उथंदा जंहिंजा मुंहं कारा हूंदा। फरमाई इहो ॾींहुं अचण वारो। अल्लाह ताला जो क़ुर असांखे अॻु में इहा आगाही ॾेई छॾी, तव्हां त दुनिया में अहिड़ा अमल कयूं जंहिंसां असांजो अॻिते हली कारो मुंहुं न थिए, अहिड़ो अक़ीदो न रखूं जंहिंसां कारो मुंहुं थिए। उन्हनि माण्हुनि जो कारो मुंहुं हूंदो जिन ख़ुदा जो इनकार कयो, जिन ख़ुदा जे ज़ात सां शरीक बणाया, जिन अंबिया खे पुठी ॾिनी, जिन ख़ुदा जी तालीमात खे छॾे ॾिनो, जिन अल्लाह तबारक व तआला जे नबियनि जी बेहुरमती कई, जिन अल्लाह जे ज़ात खे पंहिंजे दिलि में जाइ न ॾिनी, जिन दुनिया में ख़ुदा जो ख़ौफ़ न कयो, जिन दुनिया जे अंदरि पराया हक़ खाधा, जिन दुनिया में ज़ुल्म जी बाहि बारी, जिन दुनिया जे अंदरि फ़हाशी ऐं उरियानी जा दरवाज़ा खोलियो, जिन दुनिया में अची करे ऐश इशरतुनि जा अंबार कयूं, जिन दुनिया में पंहिंजी हलाई अल्लाह जे रसूल जे तालीमात खे पुठी ॾिनो, ख़ुदा वंदे क़ुदूस जी परवाह न कयूं, रसूल जे सुन्नत जी पैरवी न कयूं, क़ुर झले पियो उन ते न मुड़िया, क़ुर पाक जे हुक्मनि जे ख़िलाफ़ हलिया। अल्लाह ताला फरमाए थो इहे इंसान क़यामत ॿुधंदा त मुंहं कारा हूंदा। अज़ीज़ो, दुनिया में इंसान ॿिनि क़िस्मनि जा रहनि था। हिकिड़ा उहे आहिनि जेके तबियत जा ग़ुलाम आहिनि, ॿिया उहे आहिनि जेके शरीयत जा ग़ुलाम आहिनि। कामयाब ख़ुदा वटि उहो वेंदो जेको शरीयत जो ग़ुलाम हूंदो, उहो इंसान नाकाम वेंदो जेको तबियत जो ग़ुलाम हूंदो। तबियत मुंहिंजी बि चाहे थी जेकर मां टपजा, तबियत मुंहिंजी बि चाहे थी त जेकर हिन जो माल खावां, तबियत मुंहिंजी बि चाहे थी त जेकर हिन खे फबायां, तबियत मुंहिंजी बि चाहे थी जेकर हिन जे मथां ज़ुल्म कयां, हिन जे मथां ॾाढ कयां। इहे तबियतूं नफ़्स हर हिक में आहे, पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो असां वटि इज़त वारो मक़ाम उन्ही खे मिलंदो जंहिं पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशातुनि खे मुस्तरद करे छॾियो ऐं मुंहिंजो ख़ौफ़ दिलि में पैदा कई। फरमाए वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी वनहा नफ़्स अनिल हवा फ़इनल जन्नत हियल मावा। रब साईं फरमाए थो जंहिं असांजे अॻियां बीहण जो ख़ौफ़ दिलि में पैदा कयो, हिन दुनिया में रही करे नफ़्स चवेसि पियो त हीअ शइ खणो, पर रुकावट बि का शइ न हुई, ॾिसेसि बि कोई कोन पियो, सिर्फ़ु रुकावट इहा शइ बणी त ख़ुदा जो ख़ौफ़। ख़ुदा में छा जवाबु ॾींदो? नफ़्स चवेसि पियो त हेॾे निहार, पर ॿी का शइ रुकावट कान हुई, सिर्फ़ु रुकावट ख़ुदा जो ख़ौफ़। नफ़्स चवेसि पियो त हीअ शइ खा, हिनखे चख, पर ॿी का रुकावट कान हुई, सिर्फ़ु ख़ुदा जो ख़ौफ़ रुकावट हुयो त ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। सुभाणे ख़ुदा वटि छा जवाबु ॾींदो? इहे नफ़्सानी ख़्वाहिशातुनि खे मुस्तरद कंदो आयो, ख़ुदा जी ख़शियत खे दिलि में जाइ ॾिनई। अल्लाह ताला फरमाए थो फ़इनल जन्नत हियल मावा, जन्नत इन माण्हू जे इंतज़ार में। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे नबीअ जो ग़ुलाम बणाए। अज़ीज़ो, अंबिया अलैहिस्सलाम जो कमु छा आहे? अंबिया जो कमु इहो आहे त दीनी दुनवी उमूर में उम्मत जी रहनुमाई, दीनी दुनवी उमूर में उम्मत जी रहनुमाई। पाण फरमायो कानत बनु इसराइल तसूसुहुमुल अंबिया फइज़ा हलक नबियुन खलफहु आखर। फरमायो बनी इसराइल जा नबी हूंदा, उन्हनि जी सियासत अंबिया कंदा। सियासत चइबो आहे दीनी दुनवी उमूर में रहनुमाई। साईं असांजो पाण में निज़ा थी पियो, पाण में झगड़ो थी पियो, हाणे इहो फ़ैसिलो असांजो अॻे अंबिया ॾे वेंदा। बनी इसराइल जे दौर में नबी फ़ैसिलो कंदो, हज़ूर जे दौर में हज़ूर फ़ैसिलो कंदा, हज़ूर जे दौर में हज़ूर फ़ैसिलो कंदा।
खुलफाए राशिदीन जे दौर में वक्त जो खलीफो फैसलो कंदो हुयो। जेसिताणी इस्लामी हुकूमत ही इस्लामी हुक्मरान वो फैसलो कंदा सही हिन सां नाहक कयो आहे, हिन जो बनो छोड़ियो आहे, हिन जे घर ते हमलो कयो आहे, हिन जो क़त्ल कयो आहे, हिन सां झाड़ो हयो आहे, हिन जी चोरी कई आहे, हिन सां ज़ुल्म कयो आहे वॾो, उहो इज़ालो उहो अंबिया कंदो, वक्त जो खलीफ़ो कंदो हो जेको अल्लाह जे दर्जे ते अल्लाह जे निज़ाम खे हलाए। तो अंग्रेज साम्राज्य जे अचण खां बाद में मुल्ला ऐं मिनिस्टर में फ़र्क़ु थियो। मुल्ला उहे जेके निकाह पढ़ाए, मुल्ला उहे जेको नमाज़ पढ़ाए, मुल्ला उहे जेको ख़त्मो ॾे, मुल्ला उहे जेको जमाने विच करे क़ुर ख़वानी करे, बाक़ी फैसला मिनिस्टर कंदो। ऐं मिनिस्टर खे ख़ुदा जे हुक्म जी ख़बर ई कान्हे। अॼु मिनिस्टर खे चऊं था कुल वला त पढ़, कुल वला नथो अचे पियो। असांजे अब्दुलरहमान मलिक साहिब खे जेको असांजो वज़ीर दाख़िला हुयो वॾो मुल्क जो, रहमान मलिक कुल वला शरीफ़ नथो अचे। हाल असांजे हुकुमरानी जो इहो आहे। ऐं चवनि था त हुकुमरानी असां कयूं ख़ुदा जे ख़ल्क़ जे मथां। अज़ीज़ो असांखे सोचण जो मक़ाम। हज़ूर फरमायो त बनी इसराइल में इहा सियासत अंबिया कंदा। हेॾा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो करनि था। कंहिं सहाबी सगोरे खे कंहिं मुनाफ़िक़ खे फ़ैसिलो न वणियो हज़ूर जो। सहाबी त सचा वीचारा हज़ूर जे चवनि हा त हा न बसि। कंहिं मुनाफ़िक़ खे अल्लाह तबारक व तआला क़ुर नाज़िल फरमाए थो, फरमाए फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। ऐं नबी मूंखे पंहिंजे ज़ात जो कसम आहे, उहो माण्हू हेसिताणी मोमिन थी नथो सघो पियो जंहिंखे तुंहिंजे फ़ैसिले ते एतिराज़ हुजे, नबीअ जे फ़ैसिले ते एतिराज़ हुजे जंहिंखे, इहो माण्हू मोमिन थी नथो सघे पियो। अल्लाह तबारक व तआला पूरी कायनात में वॾे में वॾो रुतबो इंसाननि खे अता फरमाए, वरी इंसाननि में वॾे में वॾो रुतबो अंबिया खे अता फरमाए, वरी अंबिया में सभिनी खां वॾे में वॾो घणे में घणो ख़ुदा दिमाग़ ऐं अकुल अंबिया खे अता फरमायो। ऐं इन समूरनि अंबिया जो इल्म ऐं अकुल ऐं फ़हम ऐं दानिश गॾु कर उहे सभु हिकु पासे मोहम्मद रसूलुल्लाह हे क़ुर पैगंबर जे कल बतर ते नाज़िल थियो आहे ऐं हे उम्मत मुहम्मदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुंतुम खैर उम्मत, तव्हां भली उम्मत आहियो। ख़ुदा हज़रत हारून जी उम्मत खे, हज़रत दाऊद जी उम्मत खे, हज़रत यूसुफ जी उम्मत खे, हज़रत इब्राहिम जी उम्मत खे, हज़रत ईसा जी उम्मत खे, हज़रत मूसा जी उम्मत खे कंहिंखे कोन चवे त कुंतुम खैर उम्मत, तव्हां भली उम्मत आहियो। उम्मत मुहम्मदी खे चवे थो तव्हां भली उम्मत आहियो। तव्हांजो नबी भलो, तव्हांखे किताब मिलियो उहो भलो, तव्हां उम्मत भली। हाणे भली उम्मत खे ॾिसो न कारे थी वई। हाणे भली उम्मत जो छा हाल? एतिराज़ आहे त क़ुर ते एतिराज़ आहे, एतिराज़ आहे त ख़ुदा जे निज़ाम ते एतिराज़ आहे। जेकॾहिं दहशतगर्दी चयो वञे थो त उन्हनि खे जेके मुतबे सुन्नत माण्हू उन्हनि खे दहशतगर्दी चयो वञे थो। पराई ॿोली असांजो मुस्लमान ॻाल्हाए थो, जेके फिरंगी ॻाल्हाइनि था, जेके यहूदी नसारा चवनि था। अज़ीज़ो असांखे सोचणु घुरिजे, असांखे हिन क़ुर पाक जे हेठां अचणो पवंदो। सभिनी खे मुतफ़िक़ थी करे हिन क़ुर पाक जे दामन खे चिमड़ी वठणो पवंदो। सभिनी निज़ामनि खे छॾे करे क़ुर जे निज़ाम जेको ख़ुदा जे नबीअ दुनिया में निज़ाम नाफ़िज़ कयो, इन निज़ाम जे अंदरि अमुन बि हिते आहे, रोज़गार बि हिते आहे, इस्तेहकाम बि हिते आहे, असांजी सलामती बि हिते आहे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे लाइ फरमाए थो, अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे लाइ फरमाए थो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाए थो, ऐ नबी वल तकुम मिनकुम उम्मतुन यदून इलल खैर। ऐ नबी तुंहिंजी उम्मत मंझि, तुंहिंजे उम्मत मंझां, छो त ॿियो नबी त अचणो कोन्हे क़यामत ताईं। हे हज़ारे लखे किरोड़े अरबे खरबे इंसान जेके क़यामत ताईं ईंदा, हज़ूर जा उम्मती छड़ो कलमो पढ़नि। कलमो त पढ़ो सभई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। असां हज़ूर जा उम्मती, हाणे हज़ूर जे उम्मती जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त ऐ नबी वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर। ऐं नबी तुंहिंजे उम्मत मंझां हिकिड़ो अहिड़ो टोलो हुजे, हिकिड़ी अहिड़ी जमात हुजे जेका भलाई जे तरफ़ सॾे।
मां तव्हां खां पुछां थो आलिम तव्हांखे बुराई जे तरफ़ सॾींदा या भलाई जे तरफ़ सॾींदा? अब नेकी जे तरफ़ सॾींदा, भलाई जे तरफ़, ख़ैर ख़्वाही जे तरफ़, हमआहंगी जे तरफ़, फॾे ऐं फसाद जे कमनि खां परेज़ा ऐं भलाई ऐं हिक ॿिए सां हुस्न ख़ुल्क़ अख़लाक़ जे तरफ़, क़ुरान जे तरफ़, हदीस जे तरफ़ सॾीनि था। इहा भली जमात या ढिली जमात? भले में भली जमात उलमा जी। इन करे हज़ूर फरमायो कि मूं आलिमनि जी इज़त कयो। छा फरमायो? आलिमनि जी इज़त कयो। मन अकरम आलिमन फ़क़द अकरमनी। फरमायो जे आलिम जी इज़त कई त मां नबी जी इज़त कई। सुभान अल्लाह। छो त अल उलमा वरसतुल अंबिया। फरमायो आलिम अंबिया जा वारिस आहिनि। इहा भली जमात जेका भलाई जे तरफ़ सॾे थी पई, जेका ख़ैर जे तरफ़ सॾे थी पई, भली जमात आहे, भलाई जे तरफ़ सॾे थी पई। ऐं इहा भली जमात उहा आहे जेका उलमा जेके अंबिया जी वारिस जमात आहे। पोइ फरमायो आलिम जी इज़त जो त मां नबी जी इज़त कयो। केॾो वॾो दर्जो उम्मती खे मिले थो। हाणे इन जमात जो कमु हज़ूर फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो, नबीअ खे फरमाए थो, ऐं नबी तुंहिंजे उम्मत मंझां हिकिड़ी अहिड़ी जमात हुजे जेका भलाई जे तरफ़ सॾींदड़। ॿियो उन जो कमु छा हुजे? ॿियो उन जो कमु छा हुजे? वलतकुम मिनकुम उम्मतुन यदून इलल ख़ैर व यअमुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर। रब से फरमाए थो त ॿियो उन जमात जो कमु इहो हुजे त भलाई जे तरफ़ सॾनि, ऐं ॿिए नंबर में हुन जो कमु इहो हुजे जो नेकी जो हुकुम कनि ऐं बुराइनि खां रोके। त ख़बरदार बुराई न कयो, बुछड़ाई न कयो, ऐं नेकीअ जो हुकुम कनि। बाबा हुकुम केरु कंदो आहे? हुकुम हाकिम कंदो आहे न। असां तबलीग जमात वारा वॾे में वॾी जमात आहे, भली जमात उहे त आरूज़ कंदा आहिनि, भाई नमाज़ पढ़ा जाओ, भाई भलाई की तरफ आ जाओ, भाई इधर 2-3-4 मिनट हमारे साथ बैठ जाओ। बेचारा कलमो सिखारींदा, नमाज़ जा फर्ज़ सिखारींदा, वुज़ू जा फर्ज़, वुज़ू जो सुन्नत, गुस्ल लाहिण जो तरीक़ो, इहा जमात सेखारींदी। पर इलाज ऐं मिंटनि सां हुकुम नथा करे सघनि। तव्हांखे ख़बर आहे कंहिं दौर में ज़ाल खे हुकूमत लॻी, जॾहिं ज़ाल यादि ज़ाल हुयो, पोइ एकदम सलाद कामें ठाहियूं हुयूं पंहिंजे दौर में, सलाद कामें, ऐं उन हुकुम कयो त बाबा सभु नमाज़ पढ़ो, ऑफिसर नंढा वॾा सभु नमाज़ पढ़ो, सभु ऑफिसरनि में ज़िंदरा विछाइजी वई। पोइ उहे माण्हू जन सॼी उमिरि ज़िंदगी सजदो न ॾिनो, उहे पेश माम वारे मुसले खां बि अॻे वेठा हुजनि पिया, उहे पिया पुछनि नमाज़ पढ़ो टाइम आहे, बसि तव्हां उमिरि सॼी सजदो ई कोन ॾिनो, नमाज़ जो टाइम छा थो पुछो? इहो हुयो हाकिम जो हुकुम। मां ॿुधाइण चाहियां थो त हुकूमत जो हुकुम हलंदो आहे, अर्ज़ माज़रत गुज़ारिश इहा उन खां उहो कंदो आहे जंहिंजे हथ में हुकूमत न हुजे। हाणे ख़ुदा फरमाए थो त ऐं नबी तुंहिंजे उम्मत मंझां हिकिड़ी अहिड़ी जमात हुजे जेका दाई इलल ख़ैर हुजे, ख़ैर जे तरफ़ बि सॾे, ऐं ॿिए नंबर में मुंहिंजो कमु इहो हुजे त नेकी जो हुकुम बि करनि ऐं बुराइनि खां बि रोकनि, बुराइनि खां रोकणु मनो करणु। अॼुकल्ह खे चओ त साईं हाणे शराब जो कीअं करा विढ़ंदो या छॾी, अड़े ज़रा छो थो करे, अड़े जुआ छो थो खेॾे। पर जेकॾहिं हुकूमत चवंदी, हुकूमत इन ते ॾंडो खणंदी त हुकूमत सां केरु पुछी सघंदो? माना त हुकूमत जो हुजण बि ज़रूर आहे। हिन पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे हिकिड़े टोले वटि हुकूमत जो हुजण बि ज़रूरी अथव। ऐं इहा जमात जमीयत उलमा इस्लाम सुभान अल्लाह पार्लियामेंट जी सियासत करनि था। असां चाहियूं था त बंदूक जे ज़ोर ते इस्लाम न आणे सघंदासीं, न ईंदो, पर जेको तरीक़ो आहे पार्लियामेंट में अक्सरियत अचे, माण्हुनि में असां पंहिंजे अलाह जे निज़ाम खे पेश कयूं। ऐं मुस्लमान जेको हूंदो ज़रूरु करे न करे त सम्झंदो हिकु दफ़ो पंहिंजी नौकिरी खे तरजीह ॾींदो, चवंदो हे रस्तो ठही पवे जेसिताईं फ़िलहालु वॾे रक़म वठां, हे छोकिरे खे नौकिरी वठी ॾियां, हे रस्तो वठी वठां, हे साईं फलाणो हिकिड़े ॾींहुं आख़िर मफ़ादात खुटंदा न खुटंदा। हिकिड़े ॾींहुं आख़िर सोचींदो त यार क़ुरान वारा बि आहिनि, क़ुरान जे लाइ मथो हणनि था, क़ुरान जो निज़ाम अचे, हिन निज़ाम मथां फासी पिया आहियूं, जोड़ो चटड़ो पियो आहे, सभु शइ ख़तम थी वई, हे चोरी थी वई, माण्हू मरी विया, धड़ा लॻनि था, फटा थियनि था, फसाद थियनि था, को पुछण वारो कोन्हे, हुकूमत आहे ई कोन कम जी। आख़िर हिकिड़े ॾींहुं माण्हू सोचींदा
असां चाहियूं था त पार्लियामेंट जे ज़रिए सां अक्सरियत मेंबरनि जी अहिड़ी अचे जेका मुतालबो करे त असांखे हे निज़ाम नथो खपे अंग्रेज़ जो, असांखे निज़ाम क़ुरान जो खपे। निज़ाम अची वेंदो, न अची वेंदो निज़ाम इंशाअल्लाह। इहा कोशिशि जमीयतुलमा इस्लाम करे थी त हक़ जे कलमे खे बुलंद कजे ऐं बुराइनि जो रस्तो रोकजे ऐं हुकूमत अहिड़ी हुजे जेका साले हुकूमत हुजे जंहिंसां हम आएंगी ऐं जंहिंसां नफ़रत ख़तमु थिए ऐं जंहिंसां पाण में मुहबत पैदा थिए, जंहिंसां इशार जो क़ुर्बानी जो मादो पैदा थिए ऐं जंहिंसां इंसान पंहिंजी इज़त, पंहिंजे बच्चनि जी इज़त, पंहिंजे मिल्क जी इज़त, पंहिंजे मिल्क जी हिफ़ाज़त करे सघे। जॾहिं साले हुकूमत ईंदी आहे, साले क़यादत ईंदी आहे, त साले हुकूमत पैदा थींदी आहे। छो त अक्सर करे अन्नास वाला दीन मुल्क अक्सर करे माण्हू बादशाह जे तरीक़े ते हलंदा आहिनि। जेको बादशाह जो मज़हब हूंदो, जेको बादशाह जो रवैयो हूंदो, जेको बादशाह जो मिज़ाज हूंदो, माण्हुनि में अलखुद उहो मिज़ाज, उहो रवैयो, उहो अक़ीदो जनम वठंदो। जेको बादशाह जो हूंदो, जेको वॾे हुकुमरान जो हूंदो, जे हुकुमरान ख़ुदा तास हूंदो ऐं जेकॾहिं हुकुमरान निमाज़ी हूंदो ऐं जेकॾहिं हुकुमरान हलाल ख़ोर हूंदो ऐं हुकुमरान जेकॾहिं नेक साले हूंदो ऐं हुकुमरान जेकॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ रखण वारो हूंदो त रैयत में बि इहे आसार पैदा थींदा, रैयत में बि अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा थींदा। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त कुंतुम खैर उम्मतिन, तव्हां भली उम्मत आहियो। तव्हां भली उम्मत जे हवाले कमु इहो आहे जो हिन दुनिया में नेकिन जो हुकुम कयो, बुराइनि खां रोकियो। इहो कलमे वारनि जो कमु आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह युअज़्ज़िबुहुम बिअयदीकुम, अल्लाह ताला फरमाए थो कलमे वारो तव्हांजे हथनि सां बातिल कुवतुनि खे मां चिथींदुसि, तव्हांजे हथनि सां। इन्नल्लाह युअज़्ज़िबुहुम बिअयदीकुम, अल्लाह ताला फरमाए थो मां उनखे अज़ाब कंदुसि बातिल कुवतुनि खे जेके हिन निज़ाम जे ख़िलाफ़ धरतीअ ते ज़ुल्म करनि था ऐं मां अल्लाह जे हुक्मनि खां कतराइनि था ऐं मूं सां बग़ावत करनि था, उन्हनि खे शिकस्त ॾींदुसि। पर कंहिंजे हथां? पोइ हिन कलमे वारनि जे हथां, मुस्लमाननि जे हथां। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। मुसलमान कलमे वारो, ये समझो कि खुदा जो हथियार, कलमे वारो खुदा जो हथियार आहे। हाँ जेकॾहिं कलमे वारो पाण ॾिनो थी पए, पाण ई कलमे वारो हथ टका करे यहूदी नसारा मपीनी खाए, पोइ इहो छा कयूं? हाणे असांजो हाल उहो अथव, असां इन हाल में हलूं था। जॾहिं क़ुरान ऐं सुन्नत जो दामन असां को छॾाए वियो त पोइ दुनिया तो मुस्लमान जो रोब छॾाए। मुसलमान जो रोब उन वक़्त में आहे जॾहिं क़ुरान ऐं सुन्नत जे दामन खे चिमड़ी वठे थो, जॾहिं हिकिड़े ख़ुदा जे दर ते झुके थो ऐं ख़ुदा जे रसूल जी ताबेदारी करे थो त दुनिया उन जे क़दमनि में आहे मुसलमान जे। उहो बि हज़रत उमर हुयो जंहिंजे चिठीअ सां नील दरिया हले पियो या न हलियो? हलियो न हलियो चिठी सां? हज़रत उमर जी चिठी सां नील दरिया हले थो। ज़मीन में ज़लज़लो आयो, मदीने पाक जी ज़मीन धुॾी थोरो, हज़रत उमर धुरो हणी करे ज़मीन में चवे थो त उमर कहिड़ो तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे जो तूं जुंबश में अचे थी पई। उन वक़्त खां वठी अॼु ताईं वरी मदीने जी सरज़मीन में कॾहिं ज़लज़लो न आयो। तकबीर, शान फारूक आज़म, जमीयत उलमा इस्लाम। अज़ीज़ाओ, असांखे ज़रूरत इन शइ जी आहे जो असां हिन क़ुरान पाक जे दामन खे चिमड़ी वठूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे चिमड़ी वठूं। अल्लाह ताला फरमाए थो मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। दुनिया में भी ऐं आख़िरत में भी उहे माण्हू कामयाब थींदा और जन अल्लाह जे रसूल जी इताअत कई, इहे कामयाब थींदा। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां समूरनि खे दुनिया में जा कामयाबी सां हमकिनार करे कढे ऐं असांखे नफ़्स ऐं शैतान जे हमलनि खां बचाए ऐं असांखे मुस्तक़बिल में अचण वारे हालात में अल्लाह ताला असांखे सही फ़ैसिले करण जी बि इस्तेदाद लियाक़त पैदा फरमाए। सही नुमाइंदा मुंतख़ब कयूं जेके जंहिंजे दिलनि में ख़शियत इलाही हुजे, जंहिंमें मुसलमाननि सां इंसान ज़ात सां मोहबत हुजे। अज़ीज़ाओ, अमन सभु कंहिंजी घुर आहे। मुसलमान भी चाहे तो अमन हुजे, वाणी भी चाहे तो अमन हुजे, चोड़ो भी चाहे तो अमन हुजे, यहूदी भी चाहे तो अमन हुजे, नसारो भी चाहे तो अमन हुजे, धरती ते रहण वारो हर तबको चाहे तो अमन हुजे। पर अमन मिलंदो करे जॾहिं निज़ाम तब्दील थिए। हर को चए तो रोज़गार हुजे,
गरीब बेचारा मिस्किन हर कोई तो रोजगार हो मुझा बचा के रोजगार हो तो मुझा बचा के रोजगार भी समझी घुर अमुन भी समझी घुर्जा है तहफ़ुज़ भी सभिनी जी घुर्जा है दौलत वरी हुजे अमुन न हुजे सभिनी जी घुर्जा है तो अमुन भी हुजे सलामती भी हुजे रोजगार भी हुजे पर ईंदो तरह जॾहिं हिन क़ुरान पाक ते हलंदासीं तो दुआ जो अल्लाह ताला उम्मत मुस्लिमा के कुरान के अमल की तौफीक अता फरमाए अल्लाह ताला असा के इन दुनिया में जी खुदा इंसान करे आंदो ये इंसान करे दुनिया में जो करे घणा माण्हू अहिड़ा दुनिया में जो वञनि था जो कब्रनि में शक्लियूं ई तब्दील थी वञनि ज़ुल्म करेगा वो जो ज़ालिम थी करे दुनिया में जो वञे तो खुदा उनकी शक्ल ई मसब थो करे दुआ जो अल्लाह ताला असा के फरमा बरदार बानो करे रहा है फरमा बरदार करे दुनिया में जो कड़े आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।